जी ॿी ख़बर आहे Pakistan could face a serious problem as its foreign exchange reserves fast depleting amid rising external debt servicing. पाकिस्तान सां फॉरेन एक्सचेंज रिजर्व जो मसइलो आहे. फॉरेन एक्सचेंज रिजर्व छा आहे त इहे असां मोस्टली जेके ॿाहिरियुनि मुल्कनि जूं जेके करंसीज़ आहिनि तक़रीबन डॉलर आहे यूरो आहे, इहे वॾनि वॾनि मुल्कनि जी जिन जी वैल्यूएबल जेके करंसीज़ आहिनि जिन जी डिमांड आहे, इहे इन्हनि सां असां माना आलमी मार्केट में जेके मुल्क आहिनि उहे तिजारत कंदा आहिनि, कारोबार कंदा आहिनि. त इहे जंहिं वटि जेतिरा घणा हूंदा आहिनि उहो ओतिरो मुआशी तौर ते ताक़तवर आहे. त इन्हनि जो हुजणु फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स जेके आहिनि से लाज़मी आहे. आलमी माशी सूरत हाल जेका आहे पाकिस्तान जी उहा माना ॾींहों ॾींहुं अबतर पई थिए. छाजे करे त माना इहा फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स जेके आहिनि असांजा उहे घटि थींदा पिया वञनि. इहो असां काफ़ी चकर ॾिसो आहे. पाकिस्तान जेको आहे सो कॾहिं चाइना खे बि चवंदो आहे, कॾहिं सऊदी अरब खे चवंदो आहे तव्हां पंहिंजा जेके आहिनि पंहिंजूं रक़मूं असांजे अकाउंट्स में रखो जीअं असांजो इहो इशू हल थी सघे. ठीकु आहे. हाणे ॾिसूं था इहो मसइलो पाकिस्तान सां काफ़ी वक़्त खां रहंदो अचे ऐं हिन ख़बर खे फॉलो था कयूं. ॾिसूं छा था चवनि, हुन तफ़सील में वधीक कोन था वञूं. द कंट्रीज़ एक्सटर्नल डेब्ट सर्विसिंग रोज़ टू $10.886 billion in the first three quarters of 2021 and 2022 compared to $13.38 billion in the entire fiscal year 2021. ठीक है. FY मीन्स फिस्कल ईयर. हाँ फिस्कल ईयर छा आहे, जेको साल मतिलबु जेको हूंदो आहे हिसाब किताब जो असां वटि जीअं बजट जो साल जून खां वठी वरी ॿिए साल जी जून ताईं हूंदो आहे. त हीअ 2021 जो पूरो जेको साल हो उन जी कंपेरिज़न ॿुधाए पियो त 2021 जे पूरे फिस्कल ईयर में जेका आहे सा असांजी डेप्ट घणी हुई, उहा हुई $13.8 बिलियन. बिलियन माना असां चवंदा आहियूं अरब. 13.3 अरब अमेरिकन डॉलर इहो असांजी डेप्ट हुई. डेप्ट माना कर्ज़ या जेका रक़म असांखे ॾियणी आहे उहा. ऐं उहा केतिरी वधी आहे, उहा वधी केतिरी आहे 10.886 बिलियन in the first three quarters of 2021-22. ठीक है. हाँ एतिरो हिन में इज़ाफ़ो आयो आहे. इट वॉज जस्ट $1.653 बिलियन in one quarter मुंहिंजे ख़्याल में थी क्वार्टर साल चौथे हिस्से खे बि ज़ाहिर करे फिस्कल ईयर 2022 against 3.1 billion in the first quarter of 2020 and 21. हाँ एतिरो माना फिस्कल साल में माना एतिरा असांजी डेप्ट जेका आहे उहा अॻे खां वधीक माना वधी आहे ऐं मसइलो माना वधीक अञा अबतर थियो आहे, ख़राबु थियो आहे. अॻिते ॾिसूं इहो ई ॿुधाए पियो द कंट्री हैज़ बीन फेसिंग अ सीरियस थ्रेट फ्रॉम इट्स एक्सटर्नल फ्रंट एज़ द स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान foreign exchange reserves fell to single digits despite 2.3 billion inflow from China late last month. and China बि हिननि खे माना 2.3 बिलियन जी जेका असां डेप्ट में जे मामले में सपोर्ट कई, पर पोइ बि मसइलो माना अञा वधे पियो. हा माना गुज़िरियल हुकूमत बि काफ़ी कोशिशूं कयूं, हिन बि कयूं, पर माना हिननि खां ई हालतूं इहे न संभलियूं. हिते ॾिसूं था अॻिते त PMLN led coalition didn't disclose the rate at which it had borrowed 2.3 billion from China. Beijing had agreed to roll over the syndicated loans before the ouster of PTI government. ठीकु आहे. हाणे PTI जी गवर्नमेंट जे ख़तमु थियण खां पहिरीं बीजिंग जेके आहिनि से उहे लोन बि हिननि खे ॾिना. शहबाज एडमिनिस्ट्रेशन had to wait for 2 months to secure the Chinese loan. शहबाज शरीफ़ खे 2 महीना जेको आहे सो इंतज़ारु करिणो पियो. माना मंज़ूरु पहिरीं थियल हुआ पर उहे पहुता. हाणे तकिड़ो था वाइंड अप कयूं हुन ख़बर खे. फाइनेंस मिनिस्टर मिफ्ता इस्माइल हैज़ बीन assuring Pakistanis that the release of the $1 billion tranche is expected in a few days, but 3 months have gone without a satisfactory from the IMF.
3 महीना गुज़री विया आहिनि। मिफ्ता इस्माइल जेको असांजो फाइनेंस मिनिस्टर उन पास पियो ॾिए IMF खां अचण वारो आहे $1 बिलियन पर माना अञा कुझु न थियो आहे। ठीकु आहे, हीअ ख़बर असां वटि अची वई। हाणे